नाज़रीन मेवन जो बादशाह जो अंब है वो इन वक्त तैयार थी वो मार्केट में पहुंची चुको है। अंब जा ज़मींदार जो वापारी उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मसला दरपेश आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अंबनि जो एक्सपोर्ट क्वालिटी है मुल्की मईशत के हिकिड़ी वॾी हथी वठराईंदी आहे। इन वक्त असांजा अंबनि जा वापारी ज़मींदार ऐं मज़दूर असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो साण ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। वॾो फ़र्क़ु पियो असरु पियो आहे मौसम जे वजह सां। ॿियो जेको 1.5 कलाक तूफ़ान आयो उन जे वजह सां। ॿियो त शुरू में जेको मर्ज़ु लॻो खरबोक मां कालो तेल त्रिप कमु लाहे छॾियनि सफ़ा। सिंधड़ी आहे, लंगड़ो आहे, अलमास आहे, सोनारो आहे, अनवर रतोल आहे, सभु वैराइटियूं थींदियूं आहिनि जेके एक्सपोर्ट त थिए ई कोन पियो। ॿियो त मंडी में उहो अघु कोन पियो मिले, रेट कोन पियो मिले। हींअर ख़रीदारी वधीक आहिनि, तूफ़ान अची वियो उनमें सभु छणी विया। बाक़ी वञी बचा आहिनि कुझु दाणा सो मंडी में रेट न आहे। अॻी सीज़न खां हिन सीज़न में इहो फ़र्क़ु आहे त हींअर जेको नुक़सानु जाम आहे। हिकिड़ो एक्सपोर्ट न आहे, ॿियो मर्द कोन पिया छॾीनि। अलाए शुक्र आहे काफ़ी वैराइटियूं आहिनि। चौसो आहे, सिंधड़ी आहे, पहिरियों नंबर त सिंधड़ी अचे थी, उन खां पोइ ॿियो नंबर चौसो आहे। बाक़ी वैराइटियुनि जे हिसाब सां लंगड़ो आहे, दसड़ी आहे, अनवर टोल आहे, हर वैराइटियूं आहिनि। हर जो थिए कोन पियो, एक्सपोर्ट बंदि आहे। हुकूमत जेको आहे बंदि करे वेठी आहे। हुकूमत सां इहो ई आहे त बराए महिरबानी असांजे कारोबार जे बारे में सोचो। जॾहिं कारोबार हलंदो उन खां पोइ असांजो कुझु जान थींदो आहे, गुज़र सफ़र थींदो। अंबनि जी सिंधड़ी हूंदी आहे, सोनारो, अनवर टोल, बेगम पाली जो ई हूंदो। हा, अवल में मसइलो जेको हींअर तूफ़ान आयो अंधेरी आई इन में नुक़सानु इलाही थियो, इलाही छणिया। ऐं ख़ासि करे जेके वॾा वॾा जो इलाही नुक़सानु थियो, छणी पटिजी किरी पिया। हिन खां पोइ एतिरो नुक़सानु थियो जो मेड़े कोन पिया भाग सघियासीं। कुझु मार्केट रवाना थिया, कुझु जेके हिते खॾा हणी पूरे छॾियोसीं माल। मजदूरी रेट होंगी है सैकड़े का हिसाब, लेकिन इस दफ़ा सीजन ही कौन ही लगा, माल तो सारे ढह गए। साकू पहले सीजन चंगे लगता नहीं, फिर तो उन्होंने आधी फसल को नहीं। असा एक्सपोर्ट ले चाह में बाद छांटी जड़ी करके असा माल भर्ती करना है, एक्सपोर्ट लाई करना है। लेकिन एक्सपोर्ट लाई इस दफ़ा है या क्या नहीं इतना खास। जी नाज़रीन अंबनि जे वापारियुनि ज़मींदारनि ऐं मज़दूरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त हिकु त क्लाइमेट चेंज सबबु असांखे इलाही मुश्किलातुनि खे जेको आहे सो मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऐं ॿियो त जेको आहे सो अंबनि जा जेके मुनासिब रेट न मिलण सबबु असां सख़्तु परेशान हला आहियूं। इन्हनि आला अख़्तियारनि खां घुर कई त एक्सपोर्ट क्वालिटी जो जेको आहे एक्सपोर्ट खोलियो वञे, जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जेको असांजी एक्सपोर्ट थी सघे ऐं मुल्की मईशत खे हथी वठराए सघे ऐं असांखे बि एतिरो कुझु मिली सघे जो असां जेको आहे सो पंहिंजो गुज़ारो करे सघूं। कैमरामैन आदिबश ख़ासि सां गॾु मोहम्मद ख़ान जमाली, धरती टीवी न्यूज़, टंडोजा।